हाँ मुलाई तो पान आशिकन जो सरदार है। वो तो माशाल्लाह किंग ऑफ सिंध तो सटजे। अच्छा मुलाई के कना जिंदगी में मिलिया होता स्टूडियो के अलावा न करे। अच्छा मुमताज़ मौलाई सां तस्वीरूं काफ़ी आहिनि तव्हांजो। जी हाँ, मुझे ड्यूट सॉन्ग अचे पियो मुमताज़ मौलाई सां, सो ये रिकॉर्डिंग दौरान ये तस्वीरूं आहिनि। अच्छा जी कहिड़ो गानो आहे वो? कुछ तारीफ़ उन्हनि मुंहिंजी कई आहे, वरी मां उन्हनि खे चवां थी त थोरो इंतज़ारु कयो। मेहंदी जा बोल आहिनि। अच्छा मेहंदी जा बोल आहिनि। ऐं मुमताज़ मौलाई फनकार न आहे? उहो त माशाल्लाह किंग ऑफ सिंध तो सटजे। सॾिजे थो न तव्हांजे नज़र न माशाल्लाह सुठा आहिनि। कल वायरल आहे रख यारी ड्यूट वारो। हाँ ड्यूट वारो। सो मुमताज़ मौलाई जे मथां हिननि शाइरी कई आहे। मतिलबु मुमताज़ मौलाई जे मथां छो? उन्हनि जे मथां न किथे स्टंट त न आहे वायरल थियण जे लाइ? हा शायदि उन्हनि जे लाइ लिखियो हुयो ॻायो हुयो। हाँ इहो ई इरादो त इहो ई आहे। इन बहाने सां वायरल थी हा ऐं अल्हम्दुलिल्लाह उन्हनि जो इरादो सही लॻो आहे। ओवरसी लॻो। हा त न इन में जेको शाइर चए थो त मुमताज़ मौलाई खां डिॼे थो जेको ड्यूट वारो तव्हांजो फनकार आहे, छा नालो आहे? मिठड़ो मौलाई। मिठड़ो मौलाई। इहो खंड खाधी घणी मिठड़ो थी वियो। जी सो उहो डिॼे छो थो मौलाई खां? उहा उनखे ख़बर हूंदी छो थो डिॼे। मां उन्हनि खे चयो आहे त मेड़ मौलाई ॾे खणी हलंदासीं, ज़िमो आहे मुंहिंजो ॼाणी ख़ुदा। न मौलाई जो वास्तो कहिड़ो हिन गाने सां जो मेड़ मौलाई ॾे छो खणी वेंदो? मौलाई न तुंहिंजो माइट आहे न हुनजो माइट आहे। मां उन्हनि खे चवां थी मूंसां दोस्ती रखो। सो हू मूंखे चए थो त मूंखे मतिलबु मौलाई मना कयो आहे त जेसि ताईं मां न चवां तेसि ताईं कंहिंसां बि न आहे करिणो। अच्छा जी सो माना इन करे कनेक्शन आहे हुनजो मौलाई सां, हू इजाज़त वठंदो मौलाई। हा मौलाई तो पान आशिकन जो सरदार आहे। गादी नशीन आहे आशिकन जो। जी बिल्कुलु। अच्छा मौलाई के कना जिंदगी में मिलिया हो तव्हां स्टूडियो के अलावा? न करे। अच्छा असल में जेका मुंहिंजी ॾाॾी आहे जेका मूंसां हींअर गॾु आहे, सो फौज़िया सुमर जो दौरु हुयो ऐं मुंहिंजी ॾाॾी जो राज़दा परवीन। सो मुमताज़ मौलाई जी उन्हनि शाइरी ॻाई आहे। सो अम्मी वारा उन सां गॾु हुया, बाक़ी मुंहिंजो जेको मुलाक़ात थी सो उहा स्टूडियो में।